रिपोर्ट खैरपुर मीरस सैयद हुसैन शाह जीलानी पीर कटबर तान नारी अगवा बाद लाश हथ अचण वारो मामलो। एडवोकेट सनम मंगी जी कोशिशुनि सां वाक़े जो केस दाख़िल थी वियो। पीर कटबर तां अगवा बाद नौशेरो जे हिक वाहमा नारी रुबीना उजण जो लाश हथ अचण वारे वाक़े जो इंसानी हमदर्दी रखंदड़ ऐं औरतुनि जे हक़नि लाइ हमेशह जाखोड़ींदड़ एडवोकेट सनम मंगी जी कोशिशुनि सां कोर्ट ॾिजी थाणे ते अगवा जो केस दाख़िल कयो वियो। वाज़े रहे त नारी जो काल्ह लाश वाहमा मिलियो हुयो। नौशेरो फिरोज़ इंतज़ामिया नारीअ जो लाश लावारिस ॼाणाए दफ़नाए छॾियो हो। दफ़नाइण खां पहिरियां नारीअ जे लाश जो पोस्टमार्टम पिणु कयो वियो हो। उन सिलसिले में एडवोकेट सनम मंगी ॿुधायो त रुबीना पीर कटबर जे दरगाह तां ख़मीस ॾींहुं अगवा थी ऐं काल्ह उन जो लाश नौशेरो फिरोज़ जे हद मां वाहमा मिलियो। इंतज़ामिया नाअहली जो मुज़ाहिरो कंदे लाश खे लावारिस ॼाणाए दफ़नाए छॾियो। रुबीना जा वारिस तमामु मिसकीन आहिनि। उन जी मदद लाइ पहुची उन्हनि जी FIR दाख़िल कराई आहे ऐं हिकु भेरो ॿीहर रुबीना जो पोस्टमार्टम पिणु करायो वेंदो जॾहिं त डॉक्टराणी पारां रुबीना सां ज़्यादती जी तस्दीक कई वई आहे। एडवोकेट सनम मंगी जो चवणु आहे त अल्लाह पाक में भरोसो आहे त रुबीना जे वालिदेन खे इंसाफ़ ॾियारींदासीं ऐं खेनि इंसाफ़ मिलण ताईं ख़ामोश न वेहंदासीं।